अस्सलाम वालेकुम जी। लास्ट लेसन में असां पोस्ट जी सेटिंग ॾिठी सी ऐं कीअं पोस्ट जेको असां ऐड कंदा आहियूं उनखे ॾिठोसीं। अॼु के हिन लेसन में असां थोरो पोस्ट खे ऐड करण जो तरीक़ो सिखंदासीं ऐं उन में पिक्चर्स कीअं ऐड कजनि, वीडियोस कीअं ऐड कजनि। थोरो उहो मां तव्हांखे सम्झाईंदुमि अॼु। त पोस्ट ऐड करण जे लाइ असां ॿिनि जॻहनि तां पोस्ट ऐड करे सघूं था। हिकिड़ी आहे मथे एडमिन बार में तव्हांखे न्यू नज़र ईंदो हूंदो लिखियल प्लस साइन सां गॾु। उतां वञी करे असां पोस्ट ऐड करे सघूं था, न्यू मीडिया अपलोड करे सघूं था, वीडियो या इमेज जेका बि आहे। न्यू पेज क्रिएट करे सघूं था ऐं न्यू यूज़र खे ऐड करे सघूं था। ॿियो हितां पोस्ट मां असां ऐड न्यू कंदासीं। ऐड न्यू ते क्लिक कंदासीं त असांजी न्यू पोस्ट क्रिएट थींदी। जीअं फेसबुक में मां तव्हांखे लास्ट लेसन में ॿुधायो त कीअं असां पोस्ट क्रिएट कंदा आहियूं। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिते असां पोस्ट क्रिएट था कयूं। हिते हिन जो असां टाइटल लिखंदासीं दिस इज़ द न्यू पोस्ट, दिस इज़ अ न्यू पोस्ट। ओके, ये हुन जी डिस्क्रिप्शन आहे। दिस पोस्ट इज़ फॉर स्टूडेंट्स लर्निंग। हाणे ही टाइटल थी वियो ऐं ही तव्हांजी जेका डिस्क्रिप्शन थी वई। पर हाणे जेके ॿिया एलिमेंट्स आहिनि उहे असां हिन में कीअं ऐड कयूं। फॉर एग्ज़ाम्पल अगरि असां पिक्चर ऐड कयूं था या वीडियोज़ ऐड कयूं था, हेडिंग ऐड कयूं था, उनजे लाइ सिंपल तव्हां वेंदो लेफ्ट कॉर्नर में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो प्लस साइन, जंहिंते अगरि तव्हां होवर कंदो त एड ब्लॉक लिखिजी ईंदो। एड ब्लॉक ते क्लिक करण खां पोइ तव्हां वटि हिते कुझु ऑप्शन्स अची वेंदा। मथां लिखियलु आहे मोस्ट यूज़ड, उन में कुझु एलिमेंट्स आहिनि ऐं उन खां अलावा कॉमन ब्लॉक्स आहे, फॉर्मेटिंग एलिमेंट्स आहिनि एंड वन बाय वन इन्हनि खे चेक कंदा था वञूं। फॉर्मेटिंग एलिमेंट्स जॾहिं तव्हां एम एस वर्ड यूज़ कयो हूंदो हुन में तव्हां टेबल इंसर्ट करे सघो पिया। असां शुरू में जॾहिं प्लगइन्स वारे लेसन में जॾहिं तव्हां ॾिसंदो त हुन में असां हिकु टेबल प्रेस जे नाले सां प्लगइन इंस्टॉल कयो हुयो। उहा फंक्शनैलिटी हिते बाय डिफॉल्ट तव्हांखे वर्डप्रेस में मिली वेंदी। तव्हां टेबल इंसर्ट करे सघो था, प्री फॉर्मेटेड टेक्स्ट तव्हां इंसर्ट करे सघो था, तव्हां कोई कोड इंसर्ट करे सघो था, तव्हां कस्टम HTML हिन में ऐड करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल अगरि तव्हां HTML पढ़िया हो त हुन में हिकिड़ी टेक्स्ट मार्किंग थींदी आहे जेका तव्हांजो राइट टू लेफ्ट जेको आहे वञी सघे थी या लेफ्ट टू राइट। अहिड़े क़िस्म जो कोई कोड ऐड करे सघो था, तव्हां कोई वर्स ऐड करे सघो था। अगरि तव्हां कोई आयत लिखणी आहे या हदीस मुबारक लिखणी आहे त उहा तव्हां वर्स में ऐड करे सघो था। उन खां अलावा असां वटि लेआउट एलिमेंट्स आहिनि जंहिंमें तव्हां बटन इंसर्ट करे सघो था, कॉलम्स, पेज ब्रेक, मीडिया एंड टेक्स्ट, मोर, सेपरेटर, स्पेसर। तव्हां ॿिनि जेको आहे ब्लॉक्स जे विच में, ॿिनि एलिमेंट्स जे विच में अगरि स्पेस रखणु चाहियो था उहो तव्हां हितां करे सघो था। तव्हां उन्हनि खे सेपरेट करे सघो था विथ अ लाइन। ऐं उन खां अलावा तव्हां विजेट्स ऐड करे सघो था। विजेट्स जो असांजो डेडिकेटेड लेसन आहे, उहो इन फ्यूचर असां सिखंदासीं त विजेट्स आहिनि छा ऐं विजेट्स कीअं इस्तेमालु थींदा आहिनि। तव्हां इनबिट्स यूज़ करे सघो था। तव्हां sindhiacademy.com ते जेके वीडियोज़ ॾिसी रहिया आहियो उहो यूट्यूब तां बेसिकली रन कनि था पिया ऐं तव्हां हिते उहा यूट्यूब जी जेका लिंक आहे वीडियो जी उहा एम्बेड करे सघो था। एम्बेड असां सिखंदासीं त एम्बेड कहिड़े तरीक़े सां थींदो आहे ऐं कीअं रन थींदो आहे। त सभ खां पहिरियां हलूं था असां पंहिंजे पहिरें ब्लॉक ते। असां हेडिंग ऐड था कयूं। हेडिंग जेका आहे उहा असां ऐड कंदासीं दिस पोस्ट we will learn about WP editor. WP means WordPress editor blocks and how to use them. Okay, ये थी तव्हांजी हेडिंग। हाणे हेडिंग में तव्हां कुझु सेटिंग ॾिठी हूंदी मथे। अगरि असां हिनखे बोल्ड करणु चाहियूं था असां सिंपली हिनखे सिलेक्ट कंदासीं। हिते तव्हां ॾिसो था असां बोल्ड कंदासीं, असां इटैलिक करे सघूं था। ही बोल्ड एंड इटैलिक थी वियो। उन खां अलावा असांजी हेडिंग जी फॉर्मेटिंग चेंज करणु चाहियूं था। हेडिंग 2 आहे, हेडिंग 3 कंदासीं, हेडिंग 4 कंदासीं। असां वटि हिते 3 ऑप्शन अवेलेबल आहिनि। असां हिनखे अलाइनमेंट चेंज करे सघूं था। हिनजी असां हिनखे सेंटर करे छॾियूं या राइट करे छॾियूं। जेका अलाइनमेंट असां चाहियूं था उहा थी वेंदी। असां हिनखे चेंज करे सघूं था। असां हिनखे पैराग्राफ करे सघूं था या कोट करे सघूं था। हाणे हीअ त थियो तव्हांजो इंसर्ट थी वियो हेडिंग। हेडिंग खां पोइ तव्हां पैराग्राफ इंसर्ट करे सघो था। जीअं हीअ जेका मथे तव्हां हीअ लाइन ॾिसी रहिया हो दिस पोस्ट इज़ फॉर स्टूडेंट लर्निंग, इहो हिकिड़ो पैराग्राफ आहे। साॻे नमूने सां हीअ हिकिड़ो न्यू पैराग्राफ इंसर्ट थी वियो। दिस इज़ द न्यू पैराग्राफ। ठीकु आहे। उन खां पोइ असां हिते अचूं था।
हाणे असां इंसर्ट कयूं था इमेज खे इंसर्ट कयो इमेज खे हणंदासीं हिते तव्हां टे बटन ॾिसी रहिया आहियो हिकिड़ो अपलोड आहे मीडिया लाइब्रेरी आहे एंड इंसर्ट फ्रॉम यूआरएल इंसर्ट फ्रॉम यूआरएल तव्हां कंहिं वेबसाइट तां इमेज इंसर्ट कयो था तव्हां हुनजी यूआरएल ॾींदो ऐं हिन खां अलावा अगरि तव्हां वटि इमेज मीडिया लाइब्रेरी में अचो था का इमेज अवेलेबल आहे अगरि न आहे त तव्हां उहो तव्हां अपलोड बि करे सघो था फॉर एग्जाम्पल असां हीअ इमेज इंसर्ट कयूं था जेका असां वटि ऑलरेडी अपलोडेड आहे हिते तव्हां वटि इमेजिस जा मुख़्तलिफ़ जेको स्टाइल्स अची वेंदा हीअ ॾिसो था डिफॉल्ट स्टाइल आहे राउंडेड स्टाइल आहे इमेज तव्हांजी राउंडेड थी वेंदी उन खां अलावा कुझु ॿिया जेका सेटिंग तव्हांखे इमेज जी हिते नज़र ईंदी तव्हां साइज़ चेंज करे सघो था हिनजी मीडियम लार्ज या थंबनेल साइज़ हुजे या फुल साइज़ हुजे तव्हांखे जेका साइज़ खपे थी तव्हां उहा साइज़ हिन में चेंज करे सघो था उन खां अलावा तव्हां हिन इमेज खे कैप्शन ॾेई सघो था हेठां दिस इज़ द वर्डप्रेस इमेज ठीकु आहे इहो इमेज जो इंसर्ट जो थी वियो तरीक़ेकार साॻिए नमूने सां हिनजी अलाइनमेंट आहे अगरि तव्हां हिनखे फुल विड्थ कयो था त फुल विड्थ थी वेंदी हाणे असां छा कंदासीं हिन पोस्ट खे पब्लिश कंदासीं अच्छा ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीअ पोस्ट जेका आहे असांजी ऑटो सेव्ड थी वेंदी आहे ड्राफ्ट में अगरि नथी थिए तव्हां हिनखे सेव ड्राफ्ट कंदो या सेव थी वेंदी हाणे असां अगरि हिन जो प्रीव्यू कयूं था ऐं हीअ पोस्ट असांखे नज़र ईंदी हाणे हीअ पोस्ट असांखे त नज़र अचे थी पई पर हीअ अञा ताईं असांजा जेके विज़िटर्स आहिनि वेबसाइट जा उन्हनि खे शो न थींदी उहो हुनजे करे शो न थींदी छो जो असां हिन पोस्ट खे अञा पब्लिश न कयो आहे जेसि ताईं असां पब्लिश न कंदासीं हीअ जेका असांजी पोस्ट आहे हीअ असांजी ऑफलाइन पोस्ट सम्झी वेंदी ऐं असां वटि ड्राफ्ट में सेव थियल हूंदी हिते तव्हां ॾिसो था हीअ असांजी फुल विड्थ इमेज थी वई अगरि असांजी साइज़ इमेज जी चेंज कयूं था असां फुल विड्थ नथा चाहियूं ऐं असां चाहियूं था पिया त हीअ अलाइन सेंटर हुजे या वाइट विड्थ करे था छॾियूं हिनखे त असां प्रीव्यू कंदासीं त असांखे हिनजी डायरेक्शन जेका आहे उहा चेंज करे उन खां अलावा असां हिते ॿियो ब्लॉग एड कयूं था अगरि असां गैलरी एड करणु चाहियूं था त असां मल्टीपल इमेजिस अपलोड करे ऐं असां हिन में इस्तेमालु करे सघूं था फॉर एग्जाम्पल अगरि असां मल्टीपल इमेजिस यूज़ कयूं था हिन में हीअ इमेज आहे हीअ के बि 4 इमेजिस असां इस्तेमालु कयूं था हिन में तव्हां ॾिसो कि ख़ूबसूरत हिकु गैलरी ठही वेंदी ऐं हुन खां अलावा हिन गैलरी जी थोरी राइट कॉर्नर खां तव्हांखे राइट साइड खां टूल बार नज़र ईंदी इन में तव्हां सेटिंग करे सघो था पंहिंजी गैलरी जी जंहिंमें कॉलम्स जी सेटिंग आहे ऐं इन्हनि जी जेके इमेजिस जूं लिंक्स आहिनि उहे लिंक जेको आहे कीअं यूज़ थियनि माना इन्हनि जॾहिं इमेजिस ते क्लिक थिए त छा हुनजी इमेज डाउनलोड थिए या इमेज जो प्रीव्यू थिए ऐं उहो केतिरी साइज़ में थिए उनजी हितां कुझु सेटिंग आहे की अपलोड थियनि थियूं कोई इमेजिस अपलोड थी वञनि उन खां अलावा तव्हां इमेज जी साइज़ डिफाइन करे सघो था त इमेजिस जेके आहिनि उहे केतिरी साइज़ जी हुजणु खपनि इमेजिस खे क्रॉप करे या न करे केतिरा कॉलम्स हुजनि अगरि 3 कॉलम्स आहिनि त ॾिसो तव्हां 4 इमेजिस एड कयूं आहिनि 3 कॉलम्स में थियूं हिकु असांखे हेठां नज़र अची रही आहे ऐं केतिरे ख़ूबसूरत तरीक़े सां असांजी इमेज जी गैलरी जेका आहे उहा क्रिएट थी वई अॼोके हिन लेसन जे हिसाब सां मां तव्हांखे हिकु एक्सरसाइज़ ॾियां थो तव्हां वञो पंहिंजे वर्डप्रेस इंस्टॉलेशन में न्यू पोस्ट क्रिएट कयो ऐं उन में जेके बि ही एलिमेंट्स आहिनि उन्हनि सभिनी खे 1 बाय 1 पाण एक्सप्लोर कयो जंहिंमें कवर जो एलिमेंट आहे ऑडियो आहे गैलरी आहे लिस्ट आहे हेडिंग आहे पैराग्राफ आहे ऐं ॿिया जेके बि एलिमेंट्स आहिनि उन्हनि खे तव्हां एक्सप्लोर कयो अगरि उन्हनि एलिमेंट्स जे हवाले सां कोई बि क्वेश्चन तव्हांजे ज़हन में अचे थो तव्हां मूंखां उहो क्वेश्चन कयो ऐं मां उहो क्वेश्चन तव्हांजो आंसर कंदुसि तेसि ताईं असां नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं इनशाला जंहिंमें असां तव्हांखे पेजिस जे बारे में ॿुधाईंदासीं त पेजिस कीअं क्रिएट कबा आहिनि ऐं पेजिस खे असां कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करे ऐं पंहिंजी वेबसाइट में पेजिस क्रिएट करे सघूं था वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो में तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़